अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी तो तव्हांखे ख़बर आहे त सिंध हुकूमत तरफ़ां साल 2021-22 लाइ बजट पेश कयो वियो। सरकारी मुलाज़िमिन लाइ अहम ख़बर त सिंध हुकूमत पघार में 20% इज़ाफ़ो कयो आहे। जेके दोस्त पुछी रहिया आहिनि त असांजी पघार में केतिरो इज़ाफ़ो थींदो, उन्हनि लाइ हिकु आसान ट्रिक ईअं सम्झो बिल्कुलु ॿाराणे तरीक़े सां तव्हां मालूम करे सघो था त सैलरी में घणो इज़ाफ़ो थींदो। फ़र्ज़ करियो तव्हांजी बेसिक पघार आहे 15,000, त हाणे 15,000 खे 20 सां ज़रब करियो ऐं जेको जवाबु अचे पियो उनखे 100 सां वंड करियो। जी हा, जंहिंजी 15,000 बेसिक पघार आहे उनजी सैलरी में 3,000 जो इज़ाफ़ो थींदो। या तव्हां ईअं बि करे सघो था, मिसाल तौरु NTS जेके PSTs आहिनि उन्हनि जी बेसिक पघार आहे 16,150। 16,150 खे तव्हां 100 सां वंड करियो ऐं जेको जवाबु अचे पियो उनखे जेको इज़ाफ़ो थियो आहे 20% ऐं उनखे 20% सां ज़रब करियो त जेको जवाबु ईंदो 3230 रुपया। यानी NTS PST जेके BPS 9 में आहिनि हीअंर उन्हनि जी बेसिक पघार 16,150 आहे, उन्हनि खे 3,230 रुपये जो फ़ाइदो थींदो।